अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ के प्रोग्राम सिंध टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां कंदासीं सोशल मीडिया ऐं डिजिटल मीडिया जो जेका अहमियत आहे ऐं उनजा जेके मनफ़ी ऐं मस्बत पहलू आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जे सेक्रेटरी इंफॉर्मेशन आजिज़ दामरा साहब। आजिज़ साहब, तव्हांखे प्रोग्राम में वेलकम कयूं था। वॾी महिरबानी। नाज़रीन, जीअं जीअं दुनिया तरक़ी कंदी पई वञे तीअं तीअं मीडिया जा जेके टूल्स आहिनि उहे बि तब्दील थींदा पिया वञनि ऐं जिदत ईंदी पई वञे। कंहिं ज़माने में प्रिंट मीडिया जो दौरु हुयो, पोइ वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया जी हिकिड़ी लहर शुरू थी ऐं अॼुकल्ह जंहिं दुनिया में असां हलूं पिया उनखे सोशल मीडिया या डिजिटलाइज़ेशन वर्ड चयो वञे पियो। सो इन सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जी कहिड़ी अहमियत आहे ऐं उनजा मनफ़ी ऐं मस्बत पहलू कहिड़ा थी सघनि था या उन सां असांखे केतिरो फ़ाइदो थिए पियो या नुक़सानु थियनि पियो, उन सॼी सूरत हाल ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पंहिंजे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। आजिज़ साहब, तव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन वक़्तु असां ॾिसूं पिया त सोशल मीडिया विंग ठाहिण जे तरफ़ वञे पई ऐं तव्हां बि हींअर ताज़ो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो दौरो कयो आहे। छा बुनियादी तौर ते तव्हांजो प्लान आहे हिन सॼी सोशल मीडिया मां कहिड़ा नतीजा तव्हां हासिलु करणु चाहियो था, कहिड़ा मक़सद जेके आहिनि उहे तव्हां अचीव करणु चाहियो था? मां पंहिंजे इंट्रो में बिल्कुलु ठीकु चयो त हिकिड़ो दौरु हो जॾहिं प्रिंट मीडिया जो दौरु हो। मुंहिंजो पंहिंजो तालुक़ु जर्नलिज़म सां रहियो आहे ऐं प्रैक्टिकली फील्ड रिपोर्टर रहियो आहियां अख़बार में। उन खां पोइ हिकिड़ो दौरु आयो त ख़ुदि प्रिंट मीडिया जे अंदरि वरी हिकिड़ी तरक़ी थी। उहा हीअं थी त फैक्स मशीन ईजाद थी। अच्छा, उन खां पोइ अॻिते हली वरी दुनिया तरक़ी कई ऐं वरी ईमेल सिस्टम आयो ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पाण मीडिया ते ॻाल्हायूं त हुकुम थियो त साईं हाणे जेका आहे उहा सिक्योर ख़बर तव्हांजी उहा आहे त तव्हां ईमेल कयो। ईमेल करण खां पोइ तव्हांजो रिकॉर्ड महफ़ूज़ हूंदो हुन में कंप्यूटर ते। हाणे उनखां वधीक जिदत आई जॾहिं सोशल मीडिया अची वई, डिजिटल। तव्हां पाण हिकिड़ा सुठा रिपोर्टिंग साइट खां सहाफ़ी आहियो। मिसाल तौरु फस्ट टाइम मुंहिंजो तव्हांजे हिन चैनल ते अचणु थियो आहे। बज़ाहिर अञा तव्हां केबल ते न आहियो, पर ज़ारिया हिकिड़ो सोर्स आहे ऐं असांखे हेॾां अचिणो पवंदो, असांखे सिखणो पवंदो। हाणे सोर्स इहो आहे त मुंहिंजे घर में लॻल टेलीविज़न जेका अॻे आऊं एट ए टाइम 50 चैनलनि खे डेली ॾिसंदो हुउसि एंटरटेनमेंट जा या न्यूज़ चैनल, हाणे मुंहिंजी टीवी आहे। टीवी मुंहिंजे खीसे में पई आहे। हींअर असांजे घरनि में जेका टेलीविज़न आहे, जेकॾहिं को ॿारु ड्रामा ॾिसे थो त ठीकु आहे, अदरवाइज़ म्यूट आहे। 8-8, 10-10 ॾींहं असां टीवी जो आवाज़ु कोन था ॿुधूं। ईअं कोन्हे त माना कट आहियूं सोशल मीडिया खां। पर हाणे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आलम इहो आहे त घर में लॻल केबल ते टीवी खे छॾे हाणे असां अची वियासीं हिन ते। ऐं ग्लोबल विलेज आहे, हीउ नंढिड़ो ॻोठु आहे जेको तव्हांजे खीसे में पियो आहे, तव्हांजे हथ में पियो आहे। पीपुल्स पार्टी जो फोकस कयो आहे त 2023 जी जेका इलेक्शन आहे, असां सोशल मीडिया जे हिन तेज़ तरीन राब्ते जो टूल इस्तेमालु कंदासीं। ज़रूरी कोन्हे त ग़लति बयानी या मुखालिफ़नि जा पटका दूर कंदासूं। बिल्कुलु, जीअं तव्हां पंहिंजी गुफ़्तगू में बि इहा ॻाल्हि रखी आहे त आउं सम्झां थो हीअ जेको फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब, इहे सभु सोशल मीडिया या समाजी राब्तनि जी जेका उनखे चयो वञे पियो त हीअ समाजी राब्तनि जी वेबसाइट आहिनि ऐं इहा जेका मीडिया आहे उहा विदाउट बॉर्डर जेको एक्सेस आहे। त इन्हनि समाजी राब्तनि जी जेका वेबसाइट्स आहिनि उन्हनि मां सियासी पार्टियूं कीअं थियूं पंहिंजो फ़ाइदो हासिलु करे सघनि? आख़िर तव्हां या जेके इवन ॿियूं सियासी पार्टियूं आहिनि सोशल मीडिया खे महवर छो पियूं बणाइनि? ॾाढो सुठो सुवालु आहे तव्हांजो। ॾिसो, बुनियादी तौर ते असांखे इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त केरु माण्हू मनसूबाबंदी सां हिन राब्ते, समाजी राब्ते जे प्लेटफॉर्म खे, मतिलबु बज़ार नालो ॾाढो सुठो आहे, समाजी राब्ते कम्युनिकेशन जे जेको सोर्स आहे असांजो, उनखे केरु नेगेटिव वे में खणी थो वञे पंहिंजे मुखालिफ़नि लाइ, केरु हिनखे सिर्फ़ु राब्ते जे ज़रियो ई न बणाए सघिया आहियूं न। छो जो असां चऊं था त असांजी माण्हुनि सां हिकिड़ी कम्युनिकेशन आहे, जलसनि जी सूरत में, मीटिंगुनि जी सूरत में। असां पंहिंजे हल्कनि में मौजूदु आहियूं, माण्हू असां सां मिलनि था, उहे मिलंदड़ माण्हू वरी कम्युनिकेट कनि था असांजे मैसेज खे पंहिंजे पाड़नि में, पंहिंजे सोसाइटी जे मुख़्तलिफ़ सेक्टर्स में। इशू इहो आहे त तव्हां हिकिड़ो नालो वरितो PTI जो। PTI अॼु खां 2 साल अॻे असां वेही बहस कंदासीं त यार PTI जी
सोशल मीडिया ॾाढी तेज़ आहे। अशोक, मां दावा सां थो चवां त हाणे अहिड़े क़िस्म जो तबसरो कंदड़ उहे सभई माण्हुनि जी 80% जेका एवरेज कढूं असां, जेके माण्हू PTI जी सोशल मीडिया खे दुरुस्त सम्झंदा हुआ या तेज़ सम्झंदा हुआ, उहे माण्हू अॼु इन नतीजे ते पहुता आहिनि त यार रुगो कूड़ आहे ऐं मुखालफ़नि खे ग़लीज़ क़िस्म जे लक़बनि सां सॾिणो आहे। को माण्हू उन्हनि सां इख़्तिलाफ़ करे वञे त हिकिड़ी माज़ी में अहिड़ी पार्टी जंहिंजे लाइ मशहूरु हो त भई इख़्तिलाफ़ रखंदड़ जेका माण्हू आहिनि उन उहे बोरीबंद लाश मिलंदा आहिनि या उनजा लाशा गटरनि में मिलंदा आहिनि, ऐं हिते जेके आहिनि माण्हुनि जी इज़त नफ़्स ते हमला पिया थियनि। त हिकिड़ा माण्हू हिन राब्ते समाजी राब्ते जे ज़रिए खे हीअं इस्तेमालु था कनि। असां कोशिशि कंदासूं त असां ते अहिड़े क़िस्म जा हमला थियनि ऐं तव्हां वरी साम्हूं उनजे सुठे दलील सां मुक़ाबला कयो, इहो थी कोन थो सघे। नतीजतन अनफॉर्चुनेटली असांजो किथे किथे वर्कर बि जज़्बाती अंदाज़ में उन लैंग्वेज में जवाबु ॾेई थो छॾे जंहिंजे लाइ पार्टी लीडरशिप असां सां राब्तो कंदी आहे। असां उन माण्हू खे ॻोल्हींदा आहियूं ऐं उनखे चवंदा आहियूं त बाबा ईअं न कर। पर इन डोड़ में किथे न किथे हाणे जेको समाज आहे, जेको यूथ आहे, जंहिं पार्टी जो पाण ज़िक्र था कयूं, उन हिकु अहिड़ो ॿिज रखी छॾियो आहे 18 सालनि जे ॿार, 20 सालनि जे ॿार खे, त हाणे असांजी जेके फीमेल साइड आहिनि उहे इन झेड़े में पवण लाइ तयारु कोन्हनि त जेकॾहिं को इख़्तिलाफ़ रखनि कंहिं उन पार्टी जे कंहिं माण्हूअ सां ऐं नतीजे ते उनजो जेको आहे सो किरदारु कशी कई वञे। त इन जंग में तव्हां ई असांखे पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ सोशल मीडिया ते अचिणो पवंदो, पॉलिटिकल पार्टीज़ खे अचिणो पवंदो, उन में स्टडी सर्कल्स खे वधाइणो पवंदे, पंहिंजे उन दलीलनि, पंहिंजी हिस्ट्री ऐं पंहिंजे उन कुर्बानीनि खे रखिणो पवंदो ताकी कूड़ जो मुक़ाबिलो सच खे करिणो पवंदो। जेकॾहिं सच इहो सम्झे थो त हीअ कूड़ ऐं ग़लीज़ क़िस्म जी प्रोपेगेंडा आहे, इन करे हिन में नथा पवणु चाहियूं, त मां सम्झां थो सच खे शिकस्त तमामु क़रीब थो ॾिसां। इन करे सच खे पंहिंजी ख़ामोशी जो रोज़ो टोड़णो पवंदो ऐं समाजी राब्तनि जे हिन प्लेटफॉर्म खे पंहिंजे पॉज़िटिव वे में इस्तेमालु करिणो पवंदो। इहा ॻाल्हि कंहिं हद ताईं दुरुस्त आहे जेका तव्हां चई आहे। हाणे इन में हिकु ॿी शइ बि आहे त हीअ जेका सोशल मीडिया आहे उनजा इम्पैक्ट तव्हां ॿुधायो पिया, पर इन में इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त हीअ हिकिड़ी छुड़वाग मीडियम आहे ऐं हिन ते को चेक एंड बैलेंस न आहे। तंहिं करे जेके अथेंटिसिटी जो हिकिड़ो वॾो इशू आहे इन में, सोशल मीडिया ते काफ़ी अहिड़ियूं वीडियोज़ या इंफॉर्मेशन अचे थी, उन खे काउंटर चेक करणु ज़रूरी हूंदो आहे। तव्हां छा था सम्झो त हीअ जेका सोशल मीडिया आहे या डिजिटल मीडिया आहे उन ते जेका सही ऐं ग़लति जी परख जे लाइ या उन ते चेक एंड बैलेंस जे लाइ का अथॉरिटी हुजणु खपे, छा था सम्झो तव्हां? एग्ज़ैक्टली ॾिसो, घोड़े सवारी सुठी शइ आहे, पर तव्हां बेलगाम घोड़े ते चढ़ंदो त तव्हांखे एट ए टाइम, कहिड़े बि टाइम, जेसि ताईं तव्हां हुन ते सवार आहियो, किरण जो ख़दशो हूंदो आहे। घोड़े खे इन करे लगाम विझिबो आहे त जीअं सवार हुनखे पंहिंजी मंशा मुताबिक़ कंट्रोल करे सघे। हेसि ताईं सोशल मीडिया जे लाइ को बि अहिड़ो क़ानून अञा ताईं वजूद में न आहे अची सघियो, सवाइ इख़्लाक़ी इक़दार त तव्हां सोशल मीडिया ते मुंहिंजी पार्टी जे कंहिं कारकुन जी का अहिड़ी पोस्ट ॾिसी ऐं उहो चयो त न यार हीअ बिल्कुलु ग़लति आहे। हाणे फ़िलहाल को अहिड़ो मैकेनिज़म क़ानूनी तौर ते ठहियलु कोन्हे, अख़लाक़ी तौरु ज़रूरु आहे, पर अख़लाक़ जेको आहे उहो शिकस्त खाईंदो पियो वञे, अख़लाक़ शिकस्त खाईंदो पियो वञे। पर तव्हां पंहिंजे घर में वेही पंहिंजे 10 फैमिली मेंबरनि जे विच में जंहिं वटि हीअ राब्ते जो ज़रियो मौजूदु आहे, उन में वेही तव्हां काउंसलिंग कयो पंहिंजे उन ॿार जी, पंहिंजे उन भाउ जी, पंहिंजी उन भेण जी, त ख़ुदारा हिन टूल खे पंहिंजे समाजी राब्तनि, पंहिंजी एकेडमिक एक्टिविटीज़, पढ़ाई जे हिसाब सां, मिसाल तौरु ॿार जे हथ में लाइब्रेरी आहे, ॿार जे हथ में कोर्स जो सॼा किताब, हिकिड़ी मोबाइल आहे। इशू इहो आहे त असां सभिनी खे हाणे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे, पर जेकॾहिं तेज़ीअ सां हिकिड़ो कूड़ ॻाल्हाए वियो आहे त मुआशिरो इन तरफ़ ज़रूरु तवजह ॾिए पियो त कहिड़ो माण्हू हिन खे कहिड़े अंदाज़ में पियो वठे। ऐं जेका ख़बर आहे फेसबुक ते कंहिं माण्हूअ जेका कंहिं इलाइक़े मां ॾिनी आहे त उनजी बॉडी लैंग्वेज मां, उनजे लफ़्ज़नि मां, उनजे अख़लाक़ी उन मां लॻंदो आहे त हीअ फेक आहे ऐं फेक ते ज़ोर ॾेई तव्हां 8-10 ॾींहं कंहिंजा पटका धूड़ करे सघो था, कंहिंजी बेइज़ती करे सघो था, कंहिंजे सियासी लिबास खे तीनवाल करे सघो था। पर हाणे घटि में घटि अवेयरनेस इन नतीजे ते पहुती आहे, क़ानून कोन्हे एज़ सच, सज़ा का बि कान्हे, पर अख़लाक़ी तौर ते माण्हू हाणे इन तरफ़ अचनि पिया त हीअ शइ फेक आहे, हीअ दुरुस्त न आहे ऐं हीअ शइ ठीकु आहे, हिनखे वधाइणु खपे। जी आजिज़, वॾी महिरबानी, तव्हां सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, आजिज़ धामरा सां सोशल मीडिया या डिजिटल मीडिया जे जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ वरी असीं मोटूं था, असां सां गॾु रहिजो।
सिंध टॉप हर सूमर ऐं ख़मीस ॾींहुं शाम जो 7 वॻे ॾिसण न विसारींदा फ़क़ति SS न्यूज़ ते। वेलकम बैक नादरीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। आजिज़ ही जेका हिन वक़्तु डिजिटल मीडिया या सोशल मीडिया उन मां अर्निंग बि थिए पई ऐं समूरो जेके बिज़नेस कम्युनिटी आहे या ॿियनि शोबनि सां लाॻापियल माण्हू आहिनि उहे पंहिंजे प्रोडक्ट जी तशहीर जे लाइ या पंहिंजे पैगाम खे ॿियनि माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ बि वॾे पैमाने ते सोशल मीडिया जो सहारो वठनि पिया। गॾोगॾु ॾिसूं पिया त माण्हू जेके आहिनि उहे उन मां कमाई जो ज़रियो बि उन खे बनाए छॾियो आहे, उन मां आमदनी हासिलु थिए पई। पर असां वटि सिंध में ॾिसूं त जेके काफ़ी अहिड़ियूं धुरियूं आहिनि या माण्हू आहिनि या जेके यूज़र आहिनि, ईअं चइजे त उहे इन सोशल मीडिया ते फुज़ूल बहस में लॻा पिया आहिनि, हिकु ॿिए जूं ॼंगूं छिकण में लॻा पिया आहिनि। त इहो छा सबबु तव्हां सम्झो था? अवेयरनेस नाहे माण्हुनि में या को ॿियो इशू आहे? अवेयरनेस जो इशू आहे ऐं असां हमेशह असांजो अलमियो रहियो आहे त असां ॼाणी वाणी शयुनि खे सिखंदा न आहियूं, ऑब्ज़र्व कंदा आहियूं त दुनिया हिन डोड़ में 100 किलोमीटर अॻिते वञे पोइ असां पंहिंजो सफ़र शुरू कंदा आहियूं। पर ईअं बि कोन्हे, असांजा ॿार, असांजे मुआशिरे जा ॿार या ख़ुदि हैदराबाद जा ॿार काफ़ी ग्रूम करे चुका आहिनि ऐं अवेयरनेस जो मामले में ग्रूम करे चुका आहिनि। जेतिरे क़दुरु तव्हां चयो त अर्निंग जो ही प्लेटफॉर्म आहे, बिल्कुलु आहे अर्निंग जो। उन में तव्हां पंहिंजे अकेडमिक लेक्चर ॾियो, सियासी तबसरा कयो, पर बदकिस्मती सां 80% जेके असांजी मीडिया में जेके स्टोरियूं आहिनि या ख़बरूं आहिनि उहे सिर्फ़ु सियासी तनाज़र में हलनि पियूं ऐं अकेडमिक साइड ते कोन्हनि, अवेयरनेस साइड ते कोन्हनि। मिसाल तौरु तव्हां हिकिड़ो चैनल खोलियो ऐं उन में डेली जेकॾहिं 15 ॾींहंनि जे लाइ इहो 15 मिंटनि जे लाइ या 20 मिंटनि जो उन में हिकिड़ो लेक्चर ॾियो ऐं तव्हांखे महीनो खनि लॻंदो त बाबा मुंहिंजो जेको लेक्चर आहे उहो आहे त भई सोशल मीडिया चैनल्स खे कीअं इस्तेमालु कजे, यूट्यूब ते चैनल कीअं खोलिजे, कहिड़ी कहिड़ियूं शयूं तव्हांजे जेको आहे सो नेगेटिव साइड के आहिनि, फ़िलहालु तव्हां कमु किथां स्टार्ट कंदो, कहिड़ा कहिड़ा तव्हांजा अकाउंट जेके आहिनि उहे फ़िलहालु एक्टिव हुअणु खपनि। तव्हां रुॻो अवेयरनेस जो तव्हां हिते लेक्चर शुरू कयो, तव्हां पाण उन मां अर्निंग हासिलु करे सघो था। पर इशू आहे त तव्हां जो सॼो टाइम सियासी तबसरनि खे ॿुधणु ऐं उनखे कवर करणु, रिपोर्टिंग करण में गुज़री थो वञे। इन्हनि सभिनी कमनि सां गॾु 20 मिंट तव्हां कढो, पंहिंजो चैनल ठाहियो ऐं सिर्फ़ु माण्हुनि खे काउंसलिंग कयो पंहिंजे उन लेक्चर जी सूरत में, तव्हां पाण सवाल जो जवाबु तव्हांखे मिली वेंदो उनजो। काफ़ी तफ़सील सां तव्हां ॻाल्हायो आहे अॼु इन सॼे मौज़ू ते। आख़िर में रुॻो मां इहा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछणु चाहियां थो त हीअ जेका डिजिटल शयूं आयूं आहिनि मार्केट में ऐं डिजिटल वर्ल्ड थी वियो आहे, दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, इन में हाणे इहो पिया ॾिसूं त हीअ जेका टेक्नोलॉजी आहे उन खे ख़तरनाक बि करार ॾिनो पियो वञे। ताज़ो ई तव्हां ॾिठो हूंदो त सियासी जेकॾहिं दुनिया जी असां ॻाल्हि कयूं त उन में पाकिस्तान में वॾे पैमाने ते हींअर 2-3 जेके वीडियोज़ वायरल थियूं आहिनि जंहिंजे बारे में जेके आहिनि सियासतदान परेशान आहिनि, सियासी पार्टियुनि में बि हिकिड़ो नओं बहस आहे। त उन में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त हीअ जेके वीडियोज़ आहिनि उहे एडिट थियल आहिनि, उन में फ़ोटोशॉप यूज़ थियो आहे या ॿी का टेक्निक यूज़ करे ऐं हिकिड़ा फ़र्ज़ी चहिरा ठही था वञनि। उन में जेको आहे सो जेको माण्हू दुनिया में मौजूदु ई न आहे उहो बि उन जो बि चहिरो साम्हूं थो अची वञे। त हीअ जेका टेक्नोलॉजी आहे उहो इन मनफ़ी साइडनि ते बि इस्तेमालु थिए पई। तव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो इन जेके सियासी इशूज़ थियनि था वीडियोज़ जे करे उन ते छा मौक़ुफ़ आहे? ॾिसो, मूंखे फ़िलहालु अञा कंहिं वीडियो जी टेक्निकलिटीज़ जी अवेयरनेस न आहे। ऐं फ़िलहालु अञा उनखां पोते आहियां इलाही, त उन ते वरी तबसरो कजे त इहे जेके 2-3 वीडियोज़ जिन जा तव्हां नाला खयां इहे पॉलिटिकल तौर ते कंहिं ते अटैक करे कंहिंजे किरदार कुशी त कई वञे, पर बुनियादी तौर ते पीपुल्स पार्टी इन तमामु मुहिम जी मज़म्मत करे थी ऐं इहे अख़लाक़ी इक़दार आहिनि जेके हिकिड़ी वीडियो जे करे तव्हांजे उन्हनि सभिनी माण्हुनि, मूं चयो त हर माण्हू सहाफ़ी थी वियो आहे न, हर माण्हू जे हथ में टेलीविज़न आहे, हर माण्हू जे हथ में कैमरा आहे। तव्हां यूट्यूब ते नात ॿुधो, 3 नातनि खां पोइ चौथी वीडियो जेका आहे उहो गैर अख़लाक़ी अची थी वञे। सोशल मीडिया मूं चयो त उनजे लाइ को अञा कानून मैकेनिज़म अञा ठहियो कोन्हे, बेलगाम घोड़ो आहे। त बुनियादी तौर ते
पीपल्स पार्टी अहिड़े तमामु जेकॾहिं को पॉलिटिकल माण्हू ॿिए माण्हू ते या को मुखालिफ़ माण्हू कंहिं ॿिए मुखालिफ़ ज़रूरी कोन्हे सियासी मुखालिफ़ हुजे, अहिड़े क़िस्म जी सॼी मुहिम ते जेको आहे सो पाण खे लातालकी जो इख़्तियार कयूं था ऐं मुज़म्मत करियूं था त अहिड़े क़िस्म जी ज़ाती ज़िंदगी ते अटैक सोशल मीडिया ते न अचणु खपनि। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त किरदार कशी जेका आहे उहा ख़ुदि जॾहिं शहीद बीबी पार्टी जी चेयरमैन हूंदी त उन मुआशिरे में, पाकिस्तान जे उन मुआशिरे में जिते ख़ुदि हिकु औरत अॻुवाण सियासत कंदी हुजे, ख़ुदि शहीद बीबी जे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते कोन्हे पर पंफलेट जी सूरत में उनजी किरदार कशी कई वई ऐं शहीद बीबी खे सलाम आहे त अॻिते हली अहिड़नि पार्टियुनि सां मुल्क में जमहूरियत जे ख़ातिर, मुल्क जे जमहूरी इदारनि जी मज़बूती जे ख़ातिर हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेठी त किरदार कशी जेका आहे न सिर्फ़ु अॼु जे दौर जो मसइलो आहे पर उन दौर जो मसइलो आहे। पहिरीं माण्हू प्रोपेगेंडा कंदा हुआ, पोइ माण्हुनि पंफलेट शाया करणु शुरू कया जंहिंजो शिकार ख़ुदि पीपल्स पार्टी रही आहे। इन करे असीं इन सॼी मुहिम जी मुज़म्मत बि करियूं था ऐं उन सां लातालकी बि कयूं था। वॾी महिरबानी आजिज़ दामरा साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, इन सां गॾु ई अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए शख़्सियत सां गॾु मुख़्तलिफ़ मौज़ू खणी हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अला वाहे।